नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त घोटकी में खबर ॾींदड़ घोटकी वेझो आंदल संदराणी थाने जे हद ॻोठ जानण वासो जे वासा बिरादरी जी ॿिनि धुरनि में संगावती तकरार त जहिड़ो हिकु ॾिनो नबी बख्श वासो ज़ख्मी वासा बिरादरी जे औरतुनि माई हकीमा माई बख्तावर निज़ामुद्दीन वासो नज़ीरमंद वासो समेत ॿियनि तालका अस्पताल में एहतिया कंदे आहियूं त असांजे सोट रमज़ान वासो घोटकी जे अदालत में माई फमीदा वासो सां इन जी वालिद नज़ीर अहमद जे रज़ामंदी सां निकाह कयो, जंहिं बाद वॾे रहमानुल्लाह वासो नशे जी हालत में असांजे घरनि में दाख़िल थी मौत मार धमकियों औरतुनि खे तंग करे थो ऐं रमज़ान वासो के कारे जो कूड़ो इल्जाम ॾेई रहियो आहे। अहिड़ी पिटीशन घोटकी जी अदालत में पेश कराई आहे। अदालती हुकुम बाद आंदल संदराणी थाने ते फमीदा वासो जी फरियाद मौत मार धमकियुनि जो केस दाख़िल थियण बाद वॾो रहमानुल्लाह वासो असांजे घरनि मथां हमलो कयो, जंहिंजे नतीजे में नबी बख्श ज़ख्मी करे हिकु मोटरसाइकिल रोक रक़म फुर करे विया। एहतिया कंदड़ मुतालबो कयो त वॾे रहमानुल्लाह वासो खिलाफ कार्रवाई करे असां सां इंसाफ कयो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।